हींअर मां सॾींदुसि एतिराम साण मानवारे साईं ग़ुलाम अब्बास बंबरो साहिब जन खे त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अवांजी आजिया में ग़ुलाम अब्बास बंबरो साहिब। मोहतरम फिदा हुसैन वसाण साहब, तव्हांजी महिरबानी त तव्हां असांखे हिते पुराणनि दोस्तनि सां ख़ासि तौर ते मुख़्तार मलिक, क़ुर्बान मंगी ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि सां हिते मिलायो आहे ऐं मौक़ो बि फ़राहम कयो आहे सभिनी सां मिलण जो ऐं सभिनी खे ॾिसण जो। मां असल में तक़रीर जो माहिर न आहियां, मां तक़रीरूं कोन कंदो आहियां, तक़रीर बाज़ न आहियां, पर हिते दोस्तनि सॼो आहे त उन मां हल्को फुल्को ॻाल्हाईंदुसि ऐं हल्को फुल्को फ़ाइदो वठंदुसि। हिते हिकिड़ी ॻाल्हि निकिती क़ुर्बान मंगीअ जी, उन जी तारीख़ जे हवाले सां, छो त तारीख़ूं माण्हू ठाहींदा आहिनि, लफ़्ज़नि सां तारीख़ूं ठहंदियूं आहिनि, कलमनि सां तारीख़ूं लिखबियूं आहिनि। त हिते हिकिड़ी महमूद सुमरे साहिब ॻाल्हि कई त क़ुर्बान ते पोपट नालो डॉक्टर तनवीर अब्बासी रखियो हो। उन जी दुरुस्ती इहा थींदी ऐं पाण बि अचे क़ुर्बान कंदो त पोपट नालो क़ुर्बान ते मुंहिंजो रखियलु आहे, उहो इहो ॿियो कंहिंजो बि रखियलु न आहे। हिकु ॻाल्हि हा, बाक़ी डॉक्टर तनवीर क़ुर्बान खे पोपट छॾींदो हो, जिते ॾिसंदो हुउसि त पोपट करे सॾु कंदो हुउसि। बाक़ी क़ुर्बान ते जेको पोपट नालो रखियो उहो मूं रखियो ऐं उनजो जीअं शाहिदी ॾिनी मुख़्तियार मलिक साहिबु। ऐं ॿियो जेको पोपट रिसालो क़ुर्बान छपियो, उहो उन रिसाले जो बि नालो पोपट मूं रखियो। क़ुर्बान मंगी जेका बालक सिंध बालक संगत ठाही, उनजो बि नालो क़ुर्बान खे मूं रखी ॾिनो हो। इहा ॻाल्हि वॾी आहे त क़ुर्बान जाखोड़ी माण्हू आहे, नंढे हूंदे खां वठी हिते तक़रीबन ॿ माण्हू, ॿ नंढड़ा बालक, ॿ नंढड़ा जंहिंखे चइजे त ॿारड़ा, ऐं उन्हनि सां हिकिड़ो टियों जेको नौजवान हो, उन नौजवान माउस, बाक़ी नंढड़ा बालक जेका क़ुर्बान मंगी ऐं मुख़्तियार मलिक हा। असल में ही ॿई जेके दोस्तनि हिते बाक़ी ॿियनि सभिनी दोस्तनि सां मुलाक़ातूं पहुतियूं। मां हिते पंहिंजो आफीशली चइजे या त 1972 में ख़ैरपुर आयो हुउसि। मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे रसूलाबाद जे भरिसां, उतां मां हिते ख़ैरपुर आयो हुउसि। असुल में मां शाइरी कंदो हुउसि ऐं पोइ जॾहिं मां हिते आयुसि त हिननि दोस्तनि सां मुंहिंजो वास्तो पियो, क़ुर्बान मंगीअ सां, मुख़्तियार मलिक सां। किसा त घणा आहिनि, इहा सॼी राति पिया पई हलंदी जेकॾहिं ॻाल्हियूं खणियूं, पर हिननि माण्हुनि, हिन नंढड़ा ॿारड़ा हूंदे बि वञी उन जे तहरीकुनि में, जलसनि में बि असां सां गॾु हूंदा हुआ। सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बनाइण वारनि जुलूसनि में बि असां सां गॾु हूंदा हुआ। त पंहिंजो हाणे हिननि जो पाण में कुर्ब केतिरो आहे उहो पंहिंजो क़ुर्बान ॿुधाईंदो, उहो त ॿुधाए वियो आहे पंहिंजो मुख़्तियार मलिक साहिबु, बाक़ी क़ुर्बान ॿुधाईंदो। क़ुर्बान जूं जिते जदोजहद ऐं जिते वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि, उते कॾहिं कॾहिं हे वेठो आहे साम्हूं, मां चवंदो आहियां ढिंगरनि ते बि अटो हारींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं कम ॻावा बि अथसि। पंहिंजो नंढे लाइ वारियूं ॻाल्हियूं अञा कुझु पंहिंजो जेको आहे सो हलाईंदो थो अचे। बाक़ी हिनखे जस हुजे त हिन माण्हूअ हिकिड़ो वॾो कमु कयो आहे त हिन हिकिड़ो स्कूल ख़ैरपुर में क़ाइमु करे ॾिनो आहे। नंढड़ो माण्हू थी, ग़रीब जो ॿारु थी, इहो तमामु वॾो कमाल आहे, इहो वॾो कमु आहे त हिन इहा नंढड़ो कमु न कयो आहे। खोड़ सारनि अदीबनि जा किताब बि छपिया अथई ऐं मूं वटि ईंदो हो ऐं मुंहिंजी शाइरी खोलींदो हो त चवंदो त हीअ तुंहिंजी शाइरी त वरी कम जी शाइरी आहे, मूंखे ॾे त मां छपियां। पोइ मूं हिनखे शाइरी त पंहिंजी ॾिनी ऐं मूंखे उनजा प्रूफ बि पाण ॾिठई। ॿियो अलामा हिज़बुल्ला सुमरो जो किथे तक़रीर करे वियो, वरी उनजे बि हवाले कई, उन में खोड़ सारियूं ग़लतियूं थियूं, पर शाइरी इनक़िलाबी हुजण जे करे शायदि अयाज़ गुल साहिबु ऐं अदल सुमरो साहिबु वेठा आहिनि, सिंध में शायदि पहिरियों मां माण्हू आहे जंहिंजो किताबु 1 महीने अंदरि मार्केट मां खपी वियो ऐं जेतिरो किताब ते ख़र्चु थियो उहो किताब जो ख़र्च बि निकिरी वियो ऐं माण्हू उहो ख़रीद करे विया।
महीने खां पोइ सभु पैसा बि मूं वटि उहे समूरा जो समूरा अची विया जेके मां क़ुर्बान खे ॾिना ऐं जेको किताब ते ख़र्चु कयो। बाक़ी हाणे ॿ टे किताब मुंहिंजा ॿिया पिया आहिनि, तव्हां पारां त कजो त वरी को ॿियो किताब छपे ॾिए। ऐं बाक़ी क़ुर्बान बालक मेला बि कराया। क़ुर्बान जे हिते वॾी ॻाल्हि इहा आहे त क़ुर्बान जेको सिंध बालक मेलो करायो उन में उहो 1982 में करायो। उन वक़्तु सिंध जो सीनियर वज़ीर जेको आहे मीर रसूल बख्श टालपुर हो, उहो हिन महिमान ख़ासि थी आयो असांजे मेले में। उन खां पोइ क़ुर्बान साहिबु पोपट रिसालो चइनि रंगनि जो उन वक़्त में छपियो, जेको रंगीन किताब हो। उन जी वरी जेको आहे पंहिंजो जेका रूनमाई हुई, मोहरत हुई, उहा वरी उन वक़्त जे डिफेंस मिनिस्टर मीर अली अहमद टालपुर कई, ईअं न। ऐं शेख अयाज़ साहिबु सिंध जो वॾो नाले वारो शाइर हो, क़ौमी शाइर हो, पर उहो असां वटि जो कमकार ॾिसी असांखे बिना इतलाव जे असां वटि हलियो ईंदो हो। ऐं उन क़ुर्बान साहिब जे केतिरनि प्रोग्रामनि में आयो, असां वटि बि आयो। त ऐं मुख़्तियार मलिक साहिबु वेठो आहे, उहो उनजो उहो शाहिद आहे त इहा महिनत हुई जंहिंजे करे जेको आहे सो क़ुर्बान मंगी हिते मथे आयो आहे। क़ुर्बान मंगीअ खे हीअ पज़ीराई मिली आहे, क़ुर्बान मंगीअ जो ई नालो थियो आहे। ऐं मां सम्झां थो त क़ुर्बान मंगी जेकॾहिं अदबी कम कंदो रहंदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे आख़िर में मां कंदुसि, उहा इनजे करे करणु थो चाहियां त हिते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जा प्रोफेसर वेठा आहिनि। असांजो प्रोफेसर मोहम्मद यूसुफ ख़ुश्क साहिबु इहो उर्दू शोबे जो चेयरमैन आहे, ऐं ॿिया ग़ुलाम रज़ा भट्टी साहिब जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में काफ़ी तहक़ीक़ाती कमु थो पियो थिए। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि जेका थींदी रही आहे सिंध में, पंहिंजो डॉक्टर गाजाणी साहिबु, उहा इहा थींदी रही आहे त सिंध जी तारीख़ मुंहनि जे दड़े जे हिसाब सां कोड थींदी आई आहे। त असां मुंहनि जे दड़े जे दौर जा माण्हू आहियूं, असांजी तहज़ीब मुंहनि जे दड़े जे दौर जी आहे। मूंखे हिकिड़ो यादि थो पवे त अॼु खां 10-15 साल अॻु हिकिड़ो मूंखे किताबु हथायो हो। उन घणो करे त उहो किताबु कल्चर एंड हिस्ट्री ऑफ सिंध जे नाले सां हो। प्रोफेसर आलचिन जो लिखियलु हो। प्रोफेसर आलचिन कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो। उहो 1973 में हिते ख़ैरपुर आयो हो। उहो हिते ख़ैरपुर आयो हो 1973 में। 73 में 1973 में हिते अची पोइ ही कोटडीजीअ जो जेको पहाड़ी सिलसिलो आहे रोहड़ीअ ताईं इहो घुमियो। उहो घुमी हितां पत्थर खणी वियो पहाड़नि जे चोटियुनि तां, 2 बोरियूं पत्थरनि जूं भरे वियो। उते कैम्ब्रिज यूनिवर्सिटीअ में उहे पत्थर वञी टेस्ट कयईं। उन खां पोइ इहो किताबु लिखियो अथई। ॿुधाए थो त इहो जेको पहाड़ी सिलसिलो आहे ख़ैरपुर जो, रोहड़ीअ जो, इहो 50,000 साल पुराणो आहे। हू ॿुधाए थो त 50,000 साल इन पहाड़ी सिलसिले में इंसान रहंदा हुआ ऐं उहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। उहे बूट सां घुमंदा हुआ, उहे रध पचाव करे खाईंदा हुआ, उहे जेको आहे उहे कपिड़ा पाए घुमंदा हुआ ऐं सुधरियल माण्हू आहे। उहे हिन ॿुधायो आहे त इहा ख़बर हुनखे लेबार्टनि ॿुधाई आहे। पत्थरनि ॿुधायो आहे त माण्हू मुंहिंजे मथां बूट पाए घुमिया आहिनि। पत्थरनि ॿुधायो आहे त माण्हुनि मुंहिंजे मथां रध पचाव कयो आहे। त इहा जेकॾहिं तारीख़ गॾु थींदी त हीअ ख़ैरपुर जी तारीख़ जेका आहे 50,000 साल, उहा अञा बि अॻिते हली वेंदी। हा, उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो किताबु आयो आहे, जापान जे हिकिड़े लुइस फ्लेम लिखियो आहे। उहो चए थो त मां कोटडीजी वारो इलाइक़ो घुमियो आहियां, मां ख़ैरपुर जो इलाइक़ो घुमियो आहियां। इन इलाइक़े जी जेका मूंखे महसूसु थी आहे तारीख़, हिस्ट्री ऐं तहज़ीब, इहा 10 लख साल पुराणी आहे। 10 लख साल इन इलाइक़े में इंसान अॻु रहंदा हुआ ऐं उहे सुधरियल इंसान हुआ। त इन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे। तहक़ीक़ उहे कंदा जिन जो इन तहक़ीक़ सां वास्तो आहे। प्रोफेसर ख़ुश्क साहिबु पंहिंजे उन सां वाइस चांसिलर सां ॻाल्हाए के हिस्टोरिकल माण्हू वठी अचे ऐं उन ते तहक़ीक़ करे ऐं उन्हनि पहाड़नि ते हलण जे लाइ असां बि हलंदासीं। मां बि ॾिसी आयो आहियां त पहाड़नि ते जेके पत्थर आहिनि न, उहे ॾाढा सुहिणा ख़ूबसूरत आहिनि। हिननि इहो बि लिखियो आहे त इहे पत्थर ॾिसण में पत्थर आहिनि पर हीरा आहिनि।
उन्हनि इहो बि लिखियो आहे त हिननि पहाड़नि में जेको आहे नारे ऐं कोट जी जे पहाड़नि में जेको आहे संगमरमर जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे, उम्दे क़िस्म जा पथर आहिनि, त इन्हनि ते कमु थियणु घुरिजे। उन मां जेको आहे ज़र मुबादिलो बि कमाए सघिजे थो ऐं उन मां वॾो फ़ाइदो बि वठी सघिजे थो। त मां आख़िर में जेको आहे मां शुक्रगुज़ार आहियां मां पंहिंजो फिदा वसाण साहिब जो ऐं क़ुर्बान मंगी साहिब जो, जिन मूंखे हिते घुरायो। ॻाल्हियूं ख़बर न आहे त मां अलाए कहिड़ियूं करे वियुसि, उन में क़ुर्बान मंगी खे जेकॾहिं नाराज़गी थी हुजे त अदा जो माफ़ु कजां। बाक़ी ॻाल्हि आहे त मां जेको चयो आहे त ढिंगरनि ते अटो हारींदो आहियां, उन ते गौर कजां।